नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त डिप्टी कमिश्नर कश्मीर एक्ट कंदकोट मनवर अली मिठाणी पारां ज़िले कश्मीर अंदर बिजली ऐं गैस, पाणी, तालीम, सिहत, डेरे जे हद दख़िलनि, सिविल अस्पताल में NICVD यूनिट खोलण, कबीलाई तकरार जे ख़ात्मे इन समेत अहम मसइलनि बाबति अहम इजलास कोठायो वियो, जंहिंमें असिस्टेंट कमिश्नर ज़िले सां तालुक़ रखंदड़ वफ़ाई तौड़े सूबाई खाते जे अमलदारनि, शहरी इतिहाद अॻुवाण ऐं मौजूद शहरनि शिरकत कई। इजलास में इतिहाद ॻोठण ऐं शहरनि पारां डिप्टी कमिश्नर के कश्मीर ज़िले जी बिजली, गैस, सफ़ाई, तालीम, सिहत, डेरे जे हद दख़िलनि, सिविल अस्पताल में NICVD यूनिट खोलण ऐं कबीलाई तकरार जे ख़ात्मे जहिड़े अहम मसइलनि बाबति आगाही ॾिनी। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मनवर अली मिठाणी जो चवणो त हर महीने अहिड़ियूं गॾिजाणियूं करे शहर जे अहम मसइलनि खे हल कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।